ये ता पंहिंजी जाइ ते वियो ऐं हिकिड़ो सना ख़्वानी मुस्तफ़ा अहिड़ो बि आहे उनजो जॾहिं पाण अंदाज़ ॿुधंदा आहियूं त पोइ दिलि मां बहवा निकिरंदी आहे त केॾा न सुठा आवाज़ पंहिंजी सुहिणी सिंध में पिया आहिनि ऐं बग़ैर सिखियण जे बग़ैर कंहिं महिनत जे बग़ैर कंहिं उस्ताद जे एॾी पुख़्तगी सां एॾी सचाईअ सां एॾी महिनत सां हिकिड़ो रंग पेश कनि था। कुझु गॉड गिफ्टेड बि हूंदो आहे। बिल्कुलु बिल्कुलु अल्लाह साईं जी वॾी देन आहे, उनजी वॾी नेमत आहे ऐं उन्हनि जो ख़ासि करम आहे असांजे दोस्तनि ते। वकार नूर साहिब खे गुज़ारिश कयूं था त हू अचनि ऐं नात हुज़ूर सरवरे कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइण जी सादत माणिन। वकार नूर साहिब बिस्मिल्लाह। छा सूरत हुई रब साईं जी, छा सूरत हुई रब साईं जी, मौला सां मिलण वारे खे ख़बर छा सूरत हुई रब साईं जी, मौला सां मिलण वारे खे ख़बर हिन राज़ जी कंहिंखे कहिड़ी ख़बर, हिन राज़ जी कंहिंखे कहिड़ी ख़बर, महराज करण वारे खे ख़बर छा सूरत हुई। मेहमान बि ॾिस मेज़बान बि ॾिस, मेहमान बि ॾिस मेज़बान बि ॾिस, ऐ अज़्म अजीब जो शान बि ॾिस, छाॾा जमिलिया ॾींदड़ खे ख़बर, छाॾा जमिलिया ॾींदड़ खे ख़बर, ॿियो ॾाज वठण वारे खे ख़बर छा सूरत हुई रब साईं जी, मौला सां मिलण वारे खे ख़बर। सुभान अल्लाह, माशाअल्लाह।